अस्सलाम नाज़रीन, तानिस रहा हक सत न्यूज़ नाज़रीन तासान खबर शामिल क्यों प्यार डिगरी शहर खां जिथे डिगरी शहर लग बदो कमरानी भरसा गोठ पीर बख्श मंगणार में टिन घरनि खे बाहि लॻी वई, जिन में मोला बख्श मंगणार, खानन मंगणार, एजाज मंगणार जे घरनि खे बाहि वकोड़े वई। घरनि में पयल समूरो सामान खटूं बिस्तरा 80 मण कणक सोना ज़ेवर सड़ी रख थी विया आहिनि। ॻोठाणनि 2 कलाकनि ताईं परे खां पाणी आणे ॿियनि घरनि ॾांहुं बाहि वधण खां रोके विधण फायरिंग ब्रिगेडियर नओं दंबालो खे इतलाह करण बावजूद न पहुती आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि इमदाद लाइ वाजाए रहिया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे रिपोर्टर मोहम्मद खान टालपर, अक्सर न्यूज़ डिगरी शहर।